من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. صلوات. الحمد لله الذي نور قلوبنا بولاية الحسين وشرح صدورنا بمعرفة الحسين وزين عيوننا ببقاء الحسين واملأ قلوبنا بمصائب الحسين وبقي وجودنا بزيارة الحسين. الصلاة والسلام على سيدة الصديقة المعصومة المخدومة المظلومة المحرومة عن حق ميراث أبيها التي قالت صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا الليالي. अठो इमाम फरमाए तो मुझो सलाम आगा उन डाडीअ ते जंहिंखे पुटनि जे साम्हूं मारियो वियो। मौला तुंहिंजे मकान मंज़ूर मक़बूल फरमाए। काई शर्म मां औलाद जे साम्हूं न मारजे। फरमाइन ता सलाम आगा उन ज़हरा ते जंहिंखे औलाद जे अॻियों मारियो वियो। भाउन मत बाबा मां 1000 दफ़ा पढ़ा। फरमाइन ता सलाम आगा उन डाडीअ ते जंहिंखे अलीअ जे साम्हूं तमाचा हया विया। कोई केतरो मिस्कीन हुजे गरीब हुजे उन खां बर्दाश्त न थींदो हुन जे घरवारी खे को मारे। अली वारो मौला अध रात जो ज़हरा खे खयो
रोइण आयो आहे जेको तव्हां असां अॼु ताईं इहो पढ़ियो ऐं ॿुधो आहे त अली अध रात जो ज़हरा खे दफ़नायो। आयतुल्लाहुल उज़मा शेख वहीद साहब जा जुमला अली ज़हरा के दफनायो नाहे पर अध रात जो लिकायो। कहीं पुछो लिकायो छो ते साईं रोई चवे तो अली के खौफा मता कोई मुंहिंजा रयल बदला ज़हरा खां वठे। इहाई इल्लता जो मौला सजी सजी रात कुरान पढ़ी पहरा दींदो हो। कबर ज़हरा के दिसी चौंदो ज़हरा तो को सवा घर कीअं वञा वेड़ो उजड़ी वयो। अम्मा बादो भाऊ ने बतो बाबा मां 1000 दफा पढ़ा जे रोई पिया हो त अॻियां जुमला ॿुधो मौला ज़हरा के अध रात जो खणी आयो। दफनाइण खां पोइ हिकु जुमलो पढ़ियो थे नबीअनि जा नबी जेका अमानत मूं वटि हुई मां ॾियण आयो। अगर को अली जो बच्चो वेठो आहे माफ़ कजो। ज़हरा जा मुकाणी आओ जी अमानत मोटाइण जो लफ्ज़ आयो। कबर में आवाज़ आयो या अली उनज़ुर इलैहा मा कानत मिसला। अली अमानत जहिड़ी वठबी आ मालिक के ओड़ी मोटाइबी आ ॾिस जीअं ॾिनी हुई मां ईअं ना दी। मौला रण कबूल करे। मां 1000 दफा पढ़ा मां 1000 दफा पढ़ा। आवाज आयो या अली अमानत जड़ी ॾिनी हुई मां अहिड़ी ना दी थई। आवाज आयो या अली मां कानत ऐनुन मुहम्मरा वला कानत ज़िलहा मकसूरा। अली याद कर जॾहिं ज़हरा ॾिनी हुई मां ज़हरा जो पहलू शिकस्ता न हो। जॾहिं ज़हरा ॾिनी हुई मां ज़हरा जे चेहरे ते को दाग न हो। अली गौर सां ॾिसो जॾहिं मोटाइण आयो आहे ज़हरा जो पसलियूं टुटल आहिनि। अली ज़हरा जे मुंहं ते कोई तमाच जो दाग जीअं लफ़्ज़ आया अली ज़मीन ते वेही चवे थो ज़हरा मुंहिंजा ॾुख बाबे खे न ॿुधाइजां। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ौलतिल अअराब आमना क़ुल लम तुअमिनु वलाकिन क़ूलू अस्लमना। बुलंद आवाज़ से पढ़ो सलावत आले मोहम्मद। बारगाह इलाही में दुआ है त मौला बानियान जो भी एहतमाम पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। आमीन आवाज़ से चो छो जो ज़िक्र इमाम हुसैन हुजे या हरम इमाम हुसैन हुजे या बाद जमाअत नमाज हुजे मौला हर दुआ खे उथे कबूल कंदो आहे। दुआ मौला को त मौला तव्हां असांजूं दिली तमन्नाऊं हाजतूं पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। जेके हथ बुलंदन मौला इन्हनि हथनि खे मौत खां पहिरियां 40 जो ज़ाहिर बनाए। दुआ मौला को त मौला तव्हां असांखे कॾहिं कंहिंजे अॻियां मोहताज न बनाए। तमाम दुआओं ने हाजात जिलाए सभई गजी बावाज़े बुलंद पढ़ो सलावत आले। अज सामू जेका आयत पढ़ी आ उनवान है ईमान ए इस्लाम। मां इन अक़ीदे जो मालिक हाँ मां को वडो आलिम दीन आया। गालाइंदो तो मां तभी पढ़ंदुसि जे चुप होंदो तभी मां पढ़ंदुसि। हो जो हर में अली में रही करे अली खां पिन्यो आ।
एडो सखी तव अली हिते पिनोस ओडे अची पिनोस अवां जे पिनण में देर थी सके थी अली जे ॾियण में देर नथी थी सके। छो जो साईं इस्फानी साहब जा जुमला हन त जबरदस्ती कंहिंखों दाद न वठो, एड़ो पढ़ो जो ज़बान ते अली हुजे, हथ नामे अली ते बुलंद हुजे। असल उहो ई दाद क़ाबिल आ जेको दिल वटां निकिरी अचे। साईं जा जुमला हन त अल्लाह ता असां खे ज़बान ॾिनी ज़िक्र अली जे लाया। साईं तो चे बदबख्त उहा ज़बान जेका दुनिया जी कचहरी में ॻाल्हाए ऐं अलीअ जी मजलिस में चुप हुजे। ही असांजे भा हाणे जुमला पे पढ़िया त हिते आबिद ईंदा हन, ज़ाहिद ईंदा हन, पर अचो त इमाम अली नकी खां पुछो, कंहिं पुछो मौला मजलिस अली में थोड़ा छो ईंदा हन? दुश्मन अवां जा ढिग था गजी वञनि, वॾा वलर वॾा वग, नामे अली ते थोड़ा इमाम जा जुमला हन त इन ज़िक्रना युफर्रिहु क़ुलूबुल मुमिनीन व यमूतुल मुनाफ़िकीन। आवाज़ सोचे नामे अली आहे अहिड़ो हिन में हर को अची कोन थो सघे। मौला केर आवाज़ सोचे नामे अली अहिड़ो बुलंद ऐं पाक को नालो आ जो गैरतमंद अली के छॾे नथो सघे, बेगैरत अली जो थी नथो सघे। हैदरी जुमलन जी माना त मां न पढ़ी हाणे पण आवाज़ सोचे इन ज़िक्रना युफर्रिहु क़ुलूबुल मुमिनीन। अली जो नालो अहिड़ो बुलंद नालो आ जे मोमिन ॿुधे त उन जी ज़िंदगी वधी वेंदी आ, जे मुनाफ़िक ॿुधे त ॿुधण सां ई जीअरे मरी वेंदो आ। हैदरी गैरतमंद अली के छॾे कोन थो सघे। मां उन ॾींहुं बि तव्हांजे इलाइक़े में ही जुमला पढ़िया हा त महीनो खन पहिरियां तव्हां ॾिठो हूंदो न कराची में कुछ इंसान मां हैवान निकिता हुया, जन जो गुज़र उतां थियो जिथे बारगाह हुई, जन को नामे इलाही ऐं नामे अली ऐं नामे मुस्तफ़ा हज़म न थियो। मैं भी मता अल्लाह जो नालो उन्हनि को हज़म थियो हुजे, पर अली जो नालो जीअं हिननि ॾिठो हिननि पंहिंजो नस्ल ज़ाहिर कयो, ईअं हथ मथे करे हिननि बुझा ॾिना। यादि रखो को अली खे मञे तब अली, न मञेसि तब अली। इहे हिननि बुझा ॾेई करे का इज़त अली में कमी न आंदी, हुननि पंहिंजो नस्ल ज़ाहिर कयो त असां लिबास में मुसलमान हूं, असल में मरवान हूं, लिबास मुसलमान हूं, असल में शैतान। मुंहिंजा जुमला न आहिनि, कायनात जे नबी जी हदीस आहे। ॾिसां त कंहिंजो हथ हेठि आवाज़ चई या अली ला युहस्सदुका इल्ला लज़ी ला युलद अला फ़राश अबी बल कान मिन वुल्द शैतान। अली तुंहिंजे नाले खां भॼंदो उहो ई, अली तुंहिंजे नाले जी तोइन उहो ई कंदो केरु जेको पीउ जो पुट हूंदो ई कोन्हे, शैतान जो नस्ल हूंदो आहे। टाइम ना आहे न त जेको मुंहिंजो पंहिंजो उनवान आहे ओॾे अचां। इरशाद इलाही तो ते त मुंहिंजा हबीब है जेके तोखे अरब था चवनि असां मोमिन हूं, कुलम तो मिनो इन्हनि खे चओ त अल्लाह तो चवे मां मोमिन न आहियो, अल्लाह तो चवे, को बंदो कोन थो चवे। पोइ अल्लाह ही छा आहिनि आवाज़ ॾियण खे चओ त ही पाण खे मुस्लमान चवनि, ईमान हिननि खां परे आहे। इब्न अब्बास तो चे मौला पो ईमान चाहे इस्लाम चाहे, आवाज सोचे अल इस्लाम अलानियतुन वल ईमान मारफतुल कल्ब। इस्लाम जे ज़ाहिरी अहकाम ते अमल कयो, इन जो नालो इस्लाम आ, उनके दिल सां कबूल कयो ईमान। कीअं मिसाल ॾियां, अगर को माण्हू नमाज पढ़े, नमाज आदत न हुजे इबादत हुजे, ये न हुजे जो दुकानन जा खाता हारन जा बिल अची नमाज में याद, ये आदत आ।
इबादत इया जो जॾहिं आबिद माबूद सां जकड़जी वञे त ख़बर न पए पोइ हिते छा पियो थो थिए। दिल सां इन अमल खे क़बूल कयो ईमान आ। हज पढ़ियो से इस्लाम दिल सां क़बूल कयो से ईमान। अञा ताईं जंहिं चुप कई आहे इब्न अब्बास चए मौला दिलनि जा राज़ या हो ॼाणे या तूं ॼाणी या अली ॼाणे। असां मोमिननि खे इल्म कीअं थिए त हे मोमिन आ जा मुस्लमान आ, ईमान थस या फ़क़त इस्लाम थस, इंसान आ जा शैतान। दिलनि जा राज़ आवाज़ चे नौती को मीज़ान मां अवां खे मीज़ान अहिड़ी थो या कहिड़ी ख़बर पइजी वेंदी मोमिन आ जा मुनाफ़िक़ आ। आवाज़ चे मन वजद फी क़ल्बी बरदुन में ज़िक्र अख़ीली फमुन। आवाज़ चे याद रखो जेको अली जो नालो ॿुधी चेहरो खिली पवेस त इन खां वॾो को मोमिन कोन है। जंहिंजो चेहरो टे पहरी जड़ो थी वञे इन खां वॾो को मुनाफ़िक़ न हूंदो। हैदरी त ईमान इस्लाम खां अफ़ज़ल आ। मौला ईमान इस्लाम खां अफ़ज़ल आ मोमिन आहे छा? हाणे माफ़ कजो मुंहिंजा जवान जेके वेठा हो असां त हर कल्ह चवंदा आहियूं ए बि मोमिने ओ बि मोमिने, जुवारी होवे तबाख़िसूं ए बि मोमिने व्याजी होवे न। अचो त मौला को पुछो मौला तूं मोमिन कंहिंखे थो चवीं? मौला मोहम्मद बाक़िर का पुछन मौला मोमिन जी तारीफ। आवाज़ जे मोमिन हुआ अल्लज़ी यंज़ुरु इलल हक़ यस्मउल हक़ युहिब्बुल हक़ यंतकुल हक़ युतीउल हक़। मोमिन हुआ जेको हक़ ॾिसे पराइन दीन जेको ॾिसे मोमिन न हूंदो आ। मां तव्हांखे पहिरियां बि चयो चुप हूंदो मां तभी पढ़ंदुसि, ॻाल्हाईंदो तभी पढ़ंदुसि। मोमिन कॾहिं बि इमाम हुसैन जा जुमला हन त गैरतमंद कॾहिं बि पराइन न्याणियुनि नथो ॾिसी सघे। मोमिन हुआ जेको ॾिसे हक़, मोमिन हुओ जेको ॿुधे हक़, जेको कलाम ॿुधे ड्रामा ॾिसे मौसीक़ी ॿुधे मोमिन न आहे। ॾिसे हक़ ॿुधे हक़ ॻाल्हाए हक़। मोमिन गारियूं कॾहिं न ॾींदो, कूड़ न हणंदो, चुगलखोरियूं न कंदो, तोहमतूं न हणंदो। मां जुमलो खोले पढ़ा तो मूंखे कंहिंजो ड्रिज कोन्हे। मोमिन हुआ जे ज़बान ते अली अचे त उन ज़बान ते भंग न अचे, शराब न अचे, सूटा न अचनि, चर्स न अचे, आफीम न। हैदरी मोमिन हुआ जो आज़ान अचे त अली वारो मस्जिद में वञे, मैखाने में न वञे। भूल जाने विलायत जी माना या ना है तो तू मैखाने में हुजी। अली जो विलायती आज़ान खां बाद में मस्जिद में वींदो आ, मैखाने में वींदो ही ना है। हैदरी हाणे ईमान छा है? तकरीबन 165 मरतबा ता वञी खोले ॾिसो आयतुन में लफ़्ज़ ईमान आयो आहे। 75 ॿोलियुनि में ईमान जी माना थी आ। कंहिं ईमान जी माना न कई, जीअं आयत में ईमान ईअं माना में ईमान। अचो हलो अली जा आका ॾे मौला ईमान छा आहे? अली जंहिंजी ताज़ीम करे उहो अली जो बि आका, ऐं जेको ॿिए जी ताज़ीम कंदो आहे उहो अल्लाह न हूंदो आहे। अली अमीर तोखे मूंखे ॾसियो त जंहिंखे अली तो झुके वो अली जो भी अल्लाह हुआ। कंहिं पुछो मौला मा हुव दलील अल तौहीद का तो वट दलील आहे तौहीद ते? मौला जा जुमला उंदरो अलैहि मूंखे ॾिसो मूंखों का वॾी दलील ते तौहीद न हूंदा। मूंखों का वॾी दलील तौहीद ते न। आवाज़ चे की आवाज़ चे इन अल्लाह तानी इल्मुन मा खफानी शैन हुन जली। हिन अली के एडो इल्म अता कयो आहे जो अली खां का शइ ॻुझी न आहे। अली उहो आहे जो हर ईंदड़ खे मौला चवंदो हलो शइ तो उबैन लक माज़ा अकल त मिन आइन जे त माज़ा इसमुक जे चाही त अली तोखे ॾसे नालो छा अथई, ख़ानदान कहिड़ो अथई, छा खाई आयो आहे, छा पी आयो आहे, किथां रहाकू आहे। चवंदा मौला अंत बैद मिनतन सां खां परे या ॿुधी कीअं तो आवाज़ अना क़ाइमुन बैन हज़रल मलकूत मा खफानी शै। हुन जली हिन अली खे उते बीहारियो आहे जो कायनात में को हलंदो आ अली खां परे न हूंदो आ।
ये न को किथा न गॾिजी करे हैदरी अली जे मूंखां का शइ बुझी न आहे न यकीन तो अली जी निगाह आहे पोइ अॼु खां पोइ बोतल में गिलास में ॻाढ़ो साओ पाणी उहो पीजां जेको अली ॾिसे ऐं ख़ुशि थिए अली वारो शराब न पीअंदो आहे अली वारो भंगू न पीअंदो आहे हैदरी कंहिंखों पुछो अली छा आहे ईमान छा आहे अचो हलो अली जा करे मौला कुरान में जो आयत आहे त ईमान इस्लाम खां अफज़ल आहे ईमान आहे छा हिन में हुजेव त ईमान 165 मरतबा आयो आहे माना कहीं न कहीं अचो हलो मौला ईमान छा आहे इरशाद तो जंहिंखे ईमान जो इल्म न आहे अचे 5 हिजरी में जॾहिं जंग अहज़ाब लॻी उमर इब्न अब्द वुद जी जॾहिं 10,000 जी फौज इस्लाम जी फौज जे मुक़ाबले में आई हिन थोड़ी फौज इस्लाम जी जीअं ॾिठी जुमला मिलंदा है नचो नचण अली वारनि जो कम न आहे विलादत अहल बैत जी आयमा जी इए मल्हायो जी मल्हाइण जो हुकुम आहे नचण हमेशा कुफार ऐं यहूदन अली वारा कॾहिं नचंदा न आहिनि ऐं हिन हिकिड़ी तौहीन कई आहे जी हिन तौहीन कई कायनात जे नबी जो पहिरियों जुमलो मन लिहाज़ल कल्ब आहे कुझु को हिन कुत्ते जी ज़बान बंदि करे अली वारो आयतुल्ला में निसाब एकड़ो हाशो हयो आ त अल्लाह जे नबी उनके हैवान कुत्तो चयो कि जेके अखियूं भी आहिनि हथ भी अथस पैर भी अथस नक भी अथस कन भी अथस इनके कुत्तो आवाज़ जे हा इन जे लाइ जो हिन तौहीन दीन मुझे ही इल्तिमास तो कंजा नाला न खणो जने अल्लाह अल्लाह हुंदे बेपरवाह बादशाह वा कंजो नालो न खये मुनाफिक चई नाला न खये ता सा बेन जा नाला छो खणो ओए कया चंगे मानू जा जुमला हंत जे जा नाला हिते खणो हिते एफआईआर अलग थे टीप अलग चे मानू दे वने जो छो जो अली जो जिक्र न खुटो वा न खुटी सकंदो हेडो छडे मानू होडे छो वने बे हिस्से दे मानू तदे हथ हणे मानी लाज दे अगियो काशे खाण ला न होजे इमाम हसन जा जुमला हन दुनिया जी जिंदगी खत्म थी सके थी अली जा फजाइल न कल खुटिया न को अज खुटी सकंदा कई छा जो अल्लाह जे नबी जा जुमला त इंसान कोने जुमलो पढ़ा जन जे ज़हनन में तारीख से हुवल्लज़ी रमा सहमिल खैमत नबी हिन लाइन छा कयो तौहीन दीन इलाही तौहीन दीन मुस्तफा करण सा गडो गड नबी जे खैमे ते तीरन सा हमलो कये खैमो यानी घर नबी जे घर ते खैमे ते तीरन सा हमलो कये जी तीर न हया नबी जा जुमला आहे को जे कोई न कुत्ते जी जबान बंद करे माना अल्लाह जे नबी ता असा के दसे छडियो कोई कदे कहीं दौर में अगर मोहम्मद जे घर ते हमलो करे दे दुनिया इंसान चवे तो भली चवे कल भी कुत्तो होता आज भी कुत्तो आ हैदरी जुमलो एकड़ो बुधो बस हर दफे अली तो थे अना लहू या मौला ही मौला मुखे मोकल त वने इन जी जबान मां बंद कया अली आहे बुलंद अली आहे बुलंद पर अली कंखों बुधो अली जी विलायत उन को बुधो जे मोह ते अली जी विलायत ठहंदी भी होजे लगे तो है अली जो विलायती या धोला ही ना है लिबास से मुस्तफा इरशाद होते अली जे वनी तो मुझे करीबा
थियो मंदर एड़ो जो घणा उते खुश थिया घणा हैरान थिया। मां उन्हनि मजा ना आया जो ये पढ़ा त के उते परेशान जाके हिते परेशान थिया। अली वारो कदे परेशान थींदो ही कोने। डिठो हुंदो तहां नेड़ते त ही जेका आफत आई इन जे अचण जे टाइम को जवान के पोड़े को पूछे तो त चाचा कोरोना वायरस आई आ। चाचे चयो कोरोना वायरस उन्हनि जो जन जो अली वायरस कोने। जन जो वारिस अली या उन्हनि खे को मर्ज़ लगी न थो सके जेको अली को भगो इन का वडो कोई नस्ली मरीज थी न थो सके। थियो छा हुकुम थियो अली मुझे करीब आ। इन नबी अखज़ अमामतुल्लाह जे नबी पांजो अमामो खयो अली जे मथे ते पांजी चप्पल अली जे हवाले रुगो पाण न वा लुबिस अमामत अली अल्लाह जे नबी अली जे अमामो खणी पाण पातो। अली जी नाले न पाण त के नाले वाले अरब पुछा कई मौला तू फकत तो नबी नहीं तू आदम जो मौला इब्राहिम जो मौला मूसा जो मौला ईसा जो मौला अंबिया तुझा गुलाम तू है। अंबिया जो अमामो अली खे आवाज जे हत्ता तो अलमुमा तहां जणन बेअकुलन के बुधाइण दो चाया छा माफी कुमा ते मिसली इललजी लहमु लहमी दमु दमी जिस्मु जिस्मी जेके बीठा होता मुझो को वारिस कोने। वारिस हुआ जंजो गोश्त मुझो गोश्त हुजे जंजो खून मुझो खून हुजे जंजो रूह मुझो रूह हुजे। वल्लाह माफी कुमा ते रूही इल्ला अली औलाद जेके बीठा हो ता में मुझो को भी गोश्त ना है आहे त या अली या जा अली जो को बच्चो थी सघंदो आ। लिबास मुस्तफा में अली हलियो कायनात जे नबी जा जुमला अय्युहन नास मौजू अथव न ज़हन में आखिरी ॻाल्हि तो कयां त ईमान जी माना कह न कई आ। ईमान चाहे जीअं लिबास मुस्तफा में अली हलियो कायनात जे नबी जा जुमला ओ इंसानो मैं युरीद जको ता मजा चाहे तो ईमान ॾिसां अली ॾिसो। आखिर ते बैठा हो अली ॾिसो अली खे पुछ मौला आइन ईमान है त अली ईमान का फक़त अली कौन है बरज़ल ईमान कुल हो कुल ईमान अली पे थो वने जेको अली जो हुबदार आ इन का वडो को मोमिन न हुंदो आ जेको अली खां परे आ इन का वडो कोई मरवान न हुंदो आ। ईमान नालो अली जो अज खबो जडे या अय्युहल्लज़ीन आमनु पढ़ो मन अल्लाह ता सा तो गलाए अली वारा व्याज न खाओ अली वारा कूड़ न हण अली वारा नमाज पढ़ अली वारो बेनमाजी न अली जे धियुन अली जे नोहन अली जे पोटरन के एडो मारियो वियो। अली वारो जो वक्त जे इमाम जा जुमला हन सलाम उन बीबिन ते जन जे चेहरे जा रंग उस समय तब्दील थी वया। बानियान जो मुके हुकुमात बटरे वेण उन जा पढ़ो जिन जी उम्र थोड़ी ही दुख डाढा मिलस। 36 नंबर मंजिल जो नालो देरे राहिबा जिन्हें काफिलो इते पहुतो मक्तल में मिले तो एडी तेज गर्मी आ कुल हम जालिसीन तहत जिल सभई लाइन छाव में बैठा अली जो धीर उस समय सकीना बीबी जी कैफियत इया है जो एक पैर मथे थी खणे एक पैर हेठ रोई चवे थी बाह हिनन के चओ त मुखे वेहण जी मोकल ॾियन। मौला हिनन को पुछो लहीनो मुंहिंजी भेण बीही नथी सघे छा में वे चवंदा न तव्हां असांजा कैदी हो उस बीबी चए थी भलाण के चओ मुखे उञ लगी आहे पाणी ॾियन। मौला इनके चयो पानी जो इब्ने काहिल मलऊन पानी जो जाम खणी शबीर जी धीअ जे अगियां आणे पानी जमीन ते हारे
बीबी रोई चवे थी ओ ज़ालिम जे ॾियणो न हुई त पाणी ॾेखारियो छो हुई। अली वारो पाणी हारे जॾहिं पोइते वियो शबीर मौला जी न्याणी झुकंदी झुकंदी उते मोह रखी जिथे पाणी हारियल थकल एडी आ पंध जी जो लहज़ो अञा मोह रखी निंड अची वियसि। काफ़िले के अॻिते हलाइनि हिकु मील हलिया सभई सांगूं हलन थियूं शबीर जी सांग अॻिते नथी हले। हाणे मां बेअदबी सां कॾहिं मसाइब पढ़ियो कोन्हे हुननि ज़ुल्म एॾो कयो तो कहदे इमाम रोई चए थो मुंहिंजे कुठल पीउ मूंखे न मारियो। पुछंदा कहदी छा लता जो ॿियूं सांगूं हलन थियूं हुसैन जी सांग हले नथी। मौला आया फवद फमहो अला फम अबी पंहिंजा लबन जॾहिं बाबे जे लबन सां मिलाए शबीर जा लब हलिया मां कीअं हलां जो मुंहिंजी सकीना पोइते रहिजी वई आहे। इब्न कैस मलऊन घोड़ो डोड़ाए जॾहिं पहुतो ॾिसे तो हुसैन जी धीअ कॾहिं कहिड़े पासे थी वञे कॾहिं कहिड़े पासे रोई चवे थी बाबा मूंखे कीअं रहाए वियो आहे। अदब ॾिसो हुसैन जी धीअ जो अदब मिलन था हथ ॿधी चवे थी चाचा न मार जा मां वरी कान सुम्हंदसि। जब मूंसां वेहो घोड़े ते चवे थी न मां वक्त जी बतूल आं तू घोड़े ते हल मां पंध पंध ईंदसि। अली वारो जीअं न पहुती वो टाइम आ जंहिं में हुसैन जी सांग ज़मीन ते लॻल आ हेठों आई बीह हिकिड़ो वेण कयईं बाबा एॾो प्यार थी जो मुखों सवाग ते हली नथो। जुमलो चई बाबा जे मूंसां मोहब्बत थी त पोइ हेठि लही आ त मां तोखे पंहिंजा ॾुख ॾसियां। ई जेके वेण बानियान जो जेको हुकुम आ पोएं साल हिकु आलिम दीन हरम इमाम हुसैन में पढ़िया था हाणे भी किल्फ ॾिसो नेट ते हर आलिम दीन इमामुल्लाह मोह ते मातम कयो। जॾहिं इन सांग हेठि लही आयसि हथन ते बाबे के खणी जुमलो चई बाबा 4 साल मां तुझे सीने ते सुतस अॼु कुछ घड़ियों तू सुम। ब्यो वेण कयया अबी अंदर इला मखदई बाबा ॾिस जाते चुमियूं ॾींदो है उते कारा दाग थई विया। टियों वेण कयया अबी ऐदियहुम अतवला बाबा जेके मूंखे मारींदा उन्हनि जा हथ वॾा मुंहिंजो मुंहुं नंढड़ो। अॻिते ॿुधो टियों वेण कयया अबी ज़रबूनी बिक़ुज़ैब बाबा सॼे पंध में मूंखे उन्हनि लकुणनि सां मारींदा आया जेके लकुण उठनि खे हया वेंदा। या हुसैन मौला तव्हांजी मुकान मंज़ूर करे। अली वारो अॻियों वेण कयया अबी कदरा हथ नूर ऐनी बाबा एॾो मारियो थन मां अखियुनि खां ॾिसी नथी सघां। अली वारो अॻियों वेण कयया अबी इन ज़हरी मजज़ूम बाबा ॾिस मूंखे उठनि जे पोयां भॼाईंदा मुंहिंजी चेल झुकी वई। अगर को औलाद ज़हरा माफ़ी वठी वेण पढ़ाया अबी इन सौबी मुअल्लकुन बिजिस्मी बाबा क्यों खोल एडो मारो तंज मुंहिंजो चोलो मुंहिंजी पुठीअ सां चिंबड़ी वियो।
ओ मातमी आई इल्लता जदे शाम जे जिंदाउन में एक गुसल बीबी के गुसल पई दे अद में छदे पुछे दी कैदी केड़े मर्द में भेड़ मरी वही थई। मौला फरमाए दो काई बीमारी न थस मोहते मातम करे चवे दी अगर बीमारी न थस पोहन जो चोलो अलग न थो जे अलग दी कया जिस्म जा टुकड़ा बाहर दाचन। मौला फरमाए तो जे हाल में आ मुखे खड़ी ने मां खड़ी वन्या ओ सजे पंध में कमीना लकुड़न सा मारीदा हथ बदी चौंदी हुई सजाद हिनन के जल मुझी पुठिए ते न मारे। हिकड़ो वेणो आखिरी फरमाए दी बाबा मुझा दुर लथा सौला बाबा मुखे मारन सोलो आ बाबा मुखे उठन जे पोया भजायन सोलो आ लेकिन बाबा है को वो दुखा जो को मुखा विसरे न थो अन्या जी अख में गोड़ो ना आयो शबीर जल बहलिया सकीना केड़ो दुख थई। फरमाए दी बाबा जदे शाम गरीब हुई ही सब बदमाशा मां ज़ैनब के मारन पिया कोई लकुण पियोने कोई ताजिया ना पियोने एक बे के चवन पिया मारो हिनन जो गाजी मार जी।